नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरूं सिलसिलो जारी है। इन वक़्तां के लड़कण में ख़बर ईंदड़ सावरनि 7 महीननि जो ॿार ज़ाया कराए छॾियो। नौजवान गर्भवतियुनि समेत फोती बारड़ो हंज में खणी एहतजाज कयो। इलाहाबाद मोहल्ले वासी यासीन शाह गर्भवतियुनि सां गॾिजी फोती बारड़ो हंज में खणी सावरनि ख़िलाफ़ एहतजाज कंदे नए ॼावल बारड़े खे मारण जो इल्ज़ाम आयो। यासीन शाह चयो आहे त ॻोठ दौलत खोखर जे रहवासण सायरा सां 8 महीना अॻु 2 लख एवज शादी थी हुई। ज़ाल खे 4 महीननि जो ॿार थियो त खेस पेका वठी विया। ॻोठाणे जो चवण आहे त सावरनि सायरा खे वापसि मुंहुं ॾांहुं न छॾियो। ज़ाल वापसि घुरण ते धमकियूं ॾिनियूं ऐं अॼु मुअल ॿार ॾेई विया आहिनि। यासीन गर्भवतियुनि जो चवण हो त असां सां सईद ॾहर ज़ुल्म कयो ऐं मासूम ॿार जे फोत थियण जो ज़िम्मेवार सईद ॾहर आहे। संदसि खिलाफ सख्त कार्रवाई करे इंसाफ कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।